तहरीक इंसाफ जो इस्लामाबाद में जलसो केपी समेत मुल्क के मुख्तलिफ शहरन में कारकुनन की आमद इंतजामिया जो पीटीआई क़यादत से राब्तो जलसो मुकर्रर करण ते खत्म करने की हिदायत इंतजामिया जो चवण है तो पीटीआई क़यादत के हर सूरत में जलसो वक्त ते खत्म करण घुर्जे। मुआहदे की भञकड़ी थी तो ॿीहर एनओसी न ॾिनी वेंदी। हुकूमत पीटीआई बानी के इसराइली सियासी ब्रांड करार दई छो। इसराइली अखबार पाकिस्तान में इनकलाब तब्दीली आने की हकीकत पधरी करे छी आहे। इंकशाफन खां पोइ 9 मई की रिथाबंदी हमलन जा सबब वधीक वाज़िह थी विया आहिनि। नवाज शरीफ के इक़्तिदार मां कढण की कहानी इसराइली अखबार के मज़मून मां ज़ाहिर थी वई आहे। राणा सनाउल्ला पीटीआई बानी खिलाफ शाहिदियों फौजी ट्रायल तरफ़ वही रहियूं आहिनि। ॾींहों ॾींहुं शयूं वाज़िह थी वियूं आहिनि त पीटीआई बानी जो ट्रायल फौजी अदालत में थींदो। अॻूणो डीजी ISI पीटीआई बानी खिलाफ सुल्तानी शाहिद थी सघे थो। ख्वाजा आसिफ नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवण है तो केस नथो लगे तो एस्टेब्लिशमेंट पीटीआई से बेकडोर ॻाल्हियूं कंदी। 9 मई के जवाबदारन के कटड़े में आणण ताईं ॻाल्हियूं मुमकिन न। मुस्लिम लीग नून की हुकूमत में अचण सबब खेनि सियासी तौर वडो नुक़सान थियो आहे। हाणे महंगाई में घटाई थी आहे। व्याज की शर घट थियण घुर्जे। सिंध आबादगार बोर्ड इरसा एक्ट में तरमीमुन से सूबाई भाईचारो मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। अॻवान जो चवण आहे त इरसा एक्ट में तरमीमुन से समूरा अख्तियार चेयरमैन हवाले थी वेंदा। पानी की विरछ के मुआहदे ऐं अमल कराइण में सूबाई भाईचारो तमाम घणो अहम आहे। पानी की विरछ ते पहिरियों ही सूबन में इख्तिलाफ आहिनि। इरसा एक्ट में तरमीम से पानी विरछ के मसलन ऐं चैलेंजिस में इजाफो थींदो। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस तरफा इरसा एक्ट में तरमीमुन खिलाफ 10 सितंबर ते इजलास तलब। सरदार अब्दुल रहीम जो चवण है तो इजलास में इरसा एक्ट में तरमीमुन वारे मुआहदे ते गौर कयो वेंदो। इजलास में सिंध के पानी ते धारे खिलाफ इज्तिमाई तहरीक ते भी गौर कयो वेंदो। इरसा तरमीमी एक्ट खिलाफ लाड़काने में अवामी तहरीक जो एहतजाजी मुजाहिरो। अखबार जो चवण है तो पंजाब की बंजर जमीन आबाद करण लाइ इरसा एक्ट में तरमीम कई पे वने। इरसा एक्ट 1 यूनिट का भी वधीक खतरनाक है। सिंध के पानी ते धाड़ो कहीं भी सूरत में कबूल न है। घोटकी में घोटा बिरादरी में झेड़े जो जख्मी फौत। बहराम घोटो रहीम यार खान अस्पताल में दमधणी हवाले कियो। मक़तूल के वारसन जो एहतजाजी मुजाहिरो। लाश रखी क़ौमी शाहराह ते धरणो। कंबर में पीर संत तशद्दुद ऐं तज़लील जी जवाबदारन की गिरफ्तारी लाइ मुजाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवण है तो मामूली ॻाल्हि तां घर भादन सामूं पीरसन ममताज मीरजत मथां तशद्दुद करे केस तज़लील जो निशानो बनायो। वाक़े जो केस दाखिल थियण बावजूद पुलिस जवाबदारन खिलाफ कार्रवाई न करे रही है। इंग्लिश क्रिकेटर मोइन अली आलमी क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त हुन इंग्लैंड लाइ तमाम घणी क्रिकेट खेॾी आहे। हाणे नौजवाननि खे मौक़ो ॾियणु घुर्जे। इंग्लैंड तरफ़ां खेॾण ते हमेशह फ़ख्रु रहंदो।